एक ॿी आम ख़बर भी शामिल कंदालू। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त मोदी वॾारत कश्मीर में ड्रामो करण जी कोशिश करे रहियो आहे। आज़ाद कश्मीर जो अवाम भारत ख़िलाफ़ एहतजाज करे मोदी जे G20 कॉन्फ्रेंस जो जवाब ॾेई छॾियो आहे। आज़ाद कश्मीर जे इलाइक़े बाग में जलसे खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हू 3 नस्लनि खां कश्मीरी अवाम सां गॾु बीठल आहिनि। क़ाइदे अवाम हज़ारे साल जदोजहद जो वाइदो कयो हुयो। हुन चयो त पूरी दुनिया कश्मीर खे तकरारी इलाइक़ो तस्लीम करे चुकी आहे। संदसि चवणु हो त कश्मीर जी ॻाल्हि करण ते खेनि दहशतगर्द सॾियो वञे थो। पाकिस्तान दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त कश्मीर में राय शुमारी कराई वञे ऐं कश्मीरियुनि खे पंहिंजी क़िस्मत जो फ़ैसिलो पाण करणो पवंदो। हुन चयो त मोदी खे कासाई चवण ते भारत एतिराज़ करे थो। भारत जो असुल चेहरो दुनिया अॻियो वाइखो थी वियो आहे। नाज़रीन नवां खे अपडेट कयूं पिया। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त मोदी वालारत कश्मीर में ड्रामो करण जी कोशिश करे रहियो आहे। आज़ाद कश्मीर जो अवाम भारत ख़िलाफ़ एहतजाज करे मोदी जे G20 कॉन्फ्रेंस जो जवाब ॾेई छॾियो आहे। आज़ाद कश्मीर जे इलाइक़े बाग में जलसे खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हू 3 नस्लनि खां कश्मीरी अवाम सां गॾु बीठल आहिनि। क़ाइदे अवाम हज़ारे साल जदोजहद जो वाइदो कयो हुयो। हुन चयो त पूरी दुनिया कश्मीर खे तकरारी इलाइक़ो तस्लीम करे चुकी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त मोदी खे कासाई चवण ते भारत एतिराज़ करे थो। भारत जो असुल चेहरो दुनिया अॻियां वाइखो थी चुको आहे।